मीरपुर माथेलो आल कोराई वेलफेयर एसोसिएशन के सदर डॉक्टर जुल्फकार कोराई, जनरल सेक्रेटरी रियाज अहमद कोराई, आज़ाद सोशल वेलफेयर सदर अयूब अहमद कोराई, नसीर अहमद कोराई ऐं ॿियनि पारां कराची में शहीद थियल इरफान कोराई जे वारसनि सां ताज़ियत पिणु कई। उन मौक़े ते आल कोराई वेलफेयर एसोसिएशन के सदर जुल्फकार कोराई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नौजवान इरफान कोराई कराची जे लयारी वारे इलाइक़े में मज़दूरी कंदो हो, जिते हथियारबंद गोलियूं हणी नौजवान के क़त्ल करे छॾियो आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे सा घटि आहे। हिननि वज़ीर आला सिंध, DG रेंजर्स ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त इरफान कोराई जा कातिल गिरफ़्तार करे कातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। पूरे सिंध में ऐं जे उन खां बावजूद भी जेकॾहिं असांजा कातिल न ॻोल्हिया विया, असां पूरे पाकिस्तान में हक़ बजाने कयूं पुरअमन एहतजाज करण जो, ऐं इहो एहतजाज वसी भी करे सघूं था ऐं उन खे असां ॿी शक्ल में भी असां एहतजाज करे असां पंहिंजा हक़ ऐं इंसाफ़ ज़रूरु वठण जा हक़ बजाने कयूं। सो वरी भी मां 3 ॾींहं ॾियां थो सिंध हुकूमत के, चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब के, IG सिंध के, SSP लियारी के, DG रेंजर साहब है, उन जो पंहिंजो कमु हले थो पियो। इन्हनि सभिनी खे असां गुज़ारिश भी कयूं था ऐं उन्हनि खे कुझु ॾींहं ॾियूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजा कातिल ॻोल्हिया वञनि, न त असां मजबूरन पंहिंजो एहतजाज जी दायरो वधाईंदासीं ऐं एहतजाज जी काल भी ॾेई सघूं था। वॾी महिरबानी।